नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त नेब कराची ऐं हैदराबाद में मुक़रर सूबाई मुलाज़मनि जा तफ़सील घुरण वारो नोटिस वापसि वठी छॾियो आहे। नेब कराची ऐं हैदराबाद में सिंध जे ॿियनि ज़िलनि जा डोमिसाइल रखंदड़ मुलाज़मनि जा तफ़सील तलब कया हुया। नेब इहा कार्रवाई वज़ीर आज़म जे एहतसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर जे ख़त लिखण खां पोइ कई हुई। उन बाबति शहज़ाद अकबर जो मौक़िफ़ हुयो त शहरी कोटा खे नज़रअंदाज़ करे ॿेराड़ी जे इलाइक़नि वारनि माण्हुनि खे शहरी इलाइक़नि में नौकरियूं ॾिनियूं पयूं वञनि। सिंध हुकूमत 5 मई ते समूरनि खातनि जे सरबराहनि खे ॼाण सिधी रीति नेब खे ॾियण जी हिदायत कई हुई, पर अवामी सतह ते सख़्त तनक़ीद खां पोइ सिंध हुकूमत 3 ॾींहनि खां पोइ पंहिंजो हुकुमनामो वापसि वरितो हुयो। नेब कराची बि बाज़ाब्ता तौर नोटिस जारी करे पंहिंजो हुकुमनामो वापसि वरितो आहे। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं त नेब कराची ऐं हैदराबाद में मुक़रर सूबाई मुलाज़मनि जा तफ़सील घुरण वारो नोटिस वापसि वठी छॾियो आहे। नेब कराची ऐं हैदराबाद में सिंध जे ॿियनि ज़िलनि जा डोमिसाइल रखंदड़ मुलाज़मनि जा तफ़सील तलब कया हुया। नेब इहा कार्रवाई वज़ीर आज़म जे एहतसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर जे ख़त लिखण खां पोइ कई हुई। हुन बाबति शहज़ाद अकबर जो मौक़िफ़ हुयो त शहरी कोटा खे नज़रअंदाज़ करे ॿेराड़ी जे इलाइक़नि वारनि माण्हुनि खे शहरी इलाइक़नि में नौकरियूं ॾिनियूं पयूं वञनि। सिंध हुकूमत 5 मई ते समूरनि खातनि जे सरबराहनि खे ॼाण सिधी रीति नेब खे ॾियण जी हिदायत कई हुई, पर अवामी सतह ते सख़्त तनक़ीद खां पोइ सिंध हुकूमत 3 ॾींहनि खां पोइ पंहिंजो हुकुमनामो वापसि वरितो हुयो। नेब कराची बि बाज़ाब्ता तौर नोटिस जारी करे पंहिंजो हुकुमनामो वापसि वरितो आहे।